अस्सलाम वालेकुम दोस्तों कहिड़ा हाल आहे नवां जा। उम्मीद त ख़ुशि हूंदो। दोस्तों तमामु घणे अरसे खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। दोस्तों अॼु हिन वीडियो में पाण अव्हांखे बॉलीवुड जे 5 नामयारनि सिंधी शख़्सियतनि मुतालिक़ ॿुधाईंदासीं। पर उनखां पहिरियां सभिनी दोस्तनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त बराए महिरबानी मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंध काइनात खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण सां गॾोगॾु बेल आइकन खे पिणु दॿायो, छाकाणि त बेल आइकन दॿाइण सां मुंहिंजी जेका बि ईंदड़ वीडियो हूंदी उन जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुचंदो। ऐं हाणे अचो त हलूं पंहिंजे वीडियो तरफ़। सभ खां पहिरियां पाण बॉलीवुड जे जंहिं नामियारे अदाकार जो ज़िक्र कंदासीं उहो आहे गोवर्धन असरानी। दोस्तों गोवर्धन असराणीअ जो शुमार बॉलीवुड जे नामियारे मज़ाहिया अदाकारनि में थिए थो ऐं गोवर्धन असरानी सिंधी कम्यूनिटीअ सां तालुक़ु रखे थो। दोस्तों गोवर्धन असराणीअ खां पोइ पाण जंहिं सिंधी अदाकार जो ज़िक्र कंदासीं उहो आहे रणवीर सिंह। दोस्तों रणवीर सिंह दौरे हाज़िर में बॉलीवुड जो तमामु वॾो अदाकार थी उभरियो आहे। दोस्तों रणवीर सिंह पिणु सिंधी कम्यूनिटीअ सां तालुक़ु रखंदड़ अदाकार आहे। दोस्तों रणवीर सिंह खां पोइ पाण जंहिं शख़्सियत जो ज़िक्र कंदासीं उहा आहे बॉलीवुड जी मशहूरु अदाकारा तमन्ना भाटिया। तमन्ना बॉलीवुड जो उभरंदड़ सितारो आहे जंहिं पंहिंजी एक्टिंग ज़रिए तमामु घणी पज़ीराई हासिलु कई आहे। दोस्तों तमन्ना पिणु सिंधी अदाकारा आहे। तमन्ना खां पोइ पाण जंहिं अदाकारा जी ॻाल्हि कंदासीं उहा आहे हनस्किया मोटवाणी। हनस्किया मोटवाणी पिणु बॉलीवुड जी तमामु ज़बरदस्त अदाकारा आहे। दोस्तों जेका पिणु सिंधी आहे। ऐं दोस्तों आख़िर में जंहिं अदाकार जी पाण ॻाल्हि कंदासीं उहो आहे बॉलीवुड जो तमामु मशहूरु अदाकार दिलीप ताहिल। दोस्तों दिलीप ताहिल बॉलीवुड जी तमामु घणी शोहरत हासिलु कंदड़ शख़्सियत आहे। दोस्तों दिलीप ताहिल पिणु सिंधी कम्यूनिटीअ सां तालुक़ु रखंदड़ आहे। त दोस्तों ही हुई असांजी अॼु जी वीडियो। कीअं लॻी अव्हांखे कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। ऐं आख़िर में पाण अव्हां खां इन्हे दुआ ते मोकिलाईंदासीं त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।